जी नाज़रीन, अव्हांखे बख़ूबी ॼाण आहे त हिकु ॾींहुं पहिरियां नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लंजो पुलिस चौकी भरिसां जेको हिकु वाक़ियो पेश आयो हुयो। जवाबदार नसरू चाचड़ तरफ़ां ॾहनि वीरनि जे नींगर ज़हीर चाचड़ खे मुबैना घुटा ॾेई करे क़त्ल जी कोशिशि कई वई हुई। ऐं उन वाक़िए में हिकिड़ो नओं इंकिशाफ़ बि साम्हूं आयो आहे त नापरकोट पुलिस गिरफ़्तार जवाबदार जे वारसनि खां जेको आहे त मुबैना 80,000 जे एवज़ उनखे जवाबदार खे छॾे ॾिनो आहे। जॾहिं त जेको मुतासिरा नींगर आहे उहो इंतिहाई ख़ौफ़ में वरितलु आहे। मुतासिरा नींगर घरां निकिरणु ऐं पंहिंजी पढ़ाई छॾे ॾिनी आहे जवाबदार जे ख़ौफ़ खां। जी नाज़रीन, अव्हां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिकु ॾींहुं पहिरियां नापरकोट थाणे जी हद में वहशी जवाबदार नसरू चाचड़ घुटा ॾेई 10 वीरनि जे नींगर ज़हीर चाचड़ खे जेको आहे त क़त्ल करण जी कोशिशि कई हुई। नींगर जे रड़ियुनि ते ॻोठाणनि अची नींगर खे छॾायो। नींगर ऐं जवाबदार खे नापरकोट पुलिस जे हवाले कयो वियो ऐं अॼु हिकु नओं इंकिशाफ़ थियो आहे इन हवाले सां त नापरकोट पुलिस जवाबदार खां 80,000 रुपया वठी जवाबदार खे छॾे ॾिनो ऐं हिन वक़्त ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जेको मुतासिरा नींगर आहे उहो ख़ौफ़ में वरितलु आहे। उन घरां निकिरण बि छॾे ॾिनो आहे ऐं पढ़ाई बि छॾे ॾिनी आहे। अव्हां JTN वेब न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त नींगर ज़हीर चाचड़ इंतिहाई ख़ौफ़ में वरितलु बि आहे ऐं इन वाक़िए जे करे जेको आहे त ॾुखीरो बि आहे ऐं ख़ौफ़ में वरितलु बि आहे ऐं रोए बि पियो। जी नाज़रीन, अव्हां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त जेको नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे लंजो पुलिस चौकी भरिसां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो हुयो। मुबैना वहशी जवाबदार नसरू चाचड़ तरफ़ां हिकु मासूम नींगर ज़हीर चाचड़ खे वरगलाए करे घरां वठी उनखे जंग में घुटा ॾेई क़त्ल करण जी कोशिशि बि कई हुई। जेको आहे नींगर जी रड़ियुनि ते उतां इलाइक़े वारा वाक़िए वारे हंधि गॾिजी विया हुआ जंहिं जेको आहे त जवाबदार खां नींगर खे छॾाए करे जवाबदार ऐं नींगर खे नापरकोट पुलिस हवाले कयो। पुलिस इहो हिकिड़ो ॿियो इंकिशाफ़ साम्हूं आयो आहे त पुलिस 20,000 न बल्कि 80,000 जवाबदार जे वारसनि खां वठी जवाबदार खे छॾे ॾिनो आहे ऐं हिन वक़्त ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जेको नंढड़ो नींगर आहे उहो ख़ौफ़ में वरितलु आहे। उन घरां निकिरणु छॾे ॾिनो आहे। उन पढ़ाई जेका आहे करणु छॾे ॾिनी आहे। अव्हां JTN वेब न्यूज़ जी स्क्रीन ते उन नींगर जा लाइव तव्हां फुटेज ॾिसी रहिया आहियो त उहो नींगर इंतिहाई ख़ौफ़ में वरितलु आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बियाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।